अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहू ला शरीक लहू वहदहू बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानिय लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़व उज़्म नुज़व लहू वला जज़्ब वस्फ़ाई बकाब बैत ख़स्म लहू व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। सुम्म नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनायति वल अमानति वल इमामा अअलाना व अजलाना व अत्क़ाना व अजहदना व अज़हदना व अरफ़अना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लहू सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना हुव उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वअन अब्दिल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा क़ाल कुन्ना जुलूसन इंद रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलास अत्तीब वन्निसा व क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह फ़क़ाम अबू बकर रज़ियल्लाहु तआला अन्हु फ़क़ाल सदक़्त या रसूलल्लाह
हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलासुन अन-नज़्रु इला वजहि रसूलिल्लाह व अन यकून बिन्ती फी बैत रसूलिल्लाह व अन यकून इन्फाक़ माली अला रसूलिल्लाह। फ़क़ाम उमर फ़क़ाल सदक़त या अबा बकर व हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलासुन अल अम्रु बिल मारूफ वन्नहयु अनिल मुनकर वस्सौबुल खलक़। फ़क़ाम उस्मान फ़क़ाल सदक़त या उमर हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलासुन इश्बाउल जीआन व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। फ़क़ाम अली फ़क़ाल सदक़त या उस्मान हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलासुन अज़्ज़रबु बिस्सैफ वस्सौमु फिस्सैफ वल खिदमतु लिज़्ज़यीफ। फ़बैनमा हुम कज़ालिक इज़ जाअ जिब्रील अलैहिस्सलाम फ़क़ाल सदक़्तुम हुब्बिब इलैया मिन अहलिद दुनिया सलासुन इरशादुज़्ज़ालीन व मुवानसतुल गुरबाइल क़ानितीन व मुआवनतु अहलिल इयालिल मुअसिरीन। वक़ाल अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलासुन अश्शुग़्लु बिज़िक्रिल्लाह वत्तवक्कुलु अलल्लाह व तिलावतु किताबिल्लाह। वक़ाल अल इमाम मालिक रहिमहुल्लाह हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलासुन अल मुजावरतु बिरौज़ति रसूलिल्लाह। तो सुभान अल्लाह, नबी साईं जी हदीस तो बना डाणो सुभान अल्लाह को। अल मुजावरतु बिरौज़ति रसूलिल्लाह वल मुदारसतु बिहदीस रसूलिल्लाह वद्दफ़्नु फ़ी बल्दति रसूलिल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला हुब्बिब इलैया मिन इबादी सलासु ख़िसालिन अल बुकाउ इंदन निदामा वस्सब्रु इंदल फ़ाक़ा व बज़्लुल इस्तिताअति। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम सोने हुसैन साईं जे नाने जे मथों ॾाढा जागी करे सलाह शरीफ़ भी पढ़ो, जिनके हिन कुरान जो अदब आ, आले रसूल जो अदब आ, थोरो अॻिते भी सुरीअ जो जेके निंड पिया आहिनि इन्हनि खे भी उथायो त बस शाह साहब हिकिड़ी हदीस ते वाइज़ कंदो, अधु मुने कलाक जे अंदर दुआ थींदी, दुआ जी महरूमीअ खां को रहिजी न वञे। इन्हनि दोस्तनि खे निंड वारनि खे उथायो, छो त राति जा तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह 3 थी चुका आहिनि, राति जो पोयों पहर आहे। अल्लाह जी रहमत दुनिया जे आसमान ते लही आई आहे। सिज लथे खां वठी हज़रत साईं जन जो ही जलसो जारी रहियो आहे, काफ़ी टेपारी खां वठी अल्हम्दुलिल्लाह असर खां वठी करे उलमा कराम जो वाइज़ ॿुधो अथव, नात ख़ाननि अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना कई आहे। हींअर क़बूलियत जो टाइम आहे, रब जी रहमत खे जोश आहे, छो त हदीस में ईंदो आहे त राति जे पोएं पहर में अल्लाह साईं दुनिया जे आसमान ते लही ईंदो आहे। रब चवंदो आहे उथो मुंहिंजा बाना मांखो घुरो त मां बख़्शे छॾियांव, बे औलाद वारो मांखो दुआ घुरो त मां औलाद ॾेई छॾियांव, बेरोज़गारो मां रब पाण आयो आहियां तां ॾे ऐलान थो कयां उथो मांखो दुआ घुरो त रोज़ीअ जा दर खोले ॾियांव। ओ जेके परेशान आयो, किन जा कोर्टुनि में केसनि, किन जा घरनि में परेशानियूं, किन खे न्याणियुनि जूं परेशानियूं, जेके भी परेशानियूं अथव, राति जो 3 बजे खां पोइ मां रब पाण थो चवां अचो मांखो दुआ घुरो, सभिनी परेशानियुनि खे ख़तम करण वारो मां अल्लाह आहियां। हिकु दफ़ो ॿीहर ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस चौधारी सहाबा वेठान, मुझो महबूब साईं सहाबा जे विच में इए थो चमके जीअं राति जो सतारनि जे विच में चोॾींहं जो चंड चमकंदो आहे। हज़रत साईं अल्लामा मौलाना गुलाम मुस्तफा साहब उलमा जे लाइ स्टेज तैयार कराई,
असां बुखारी सैयदन के कुर्सी रखी दिने जरे मदीने में जलसो थींदो न लाउडा न स्टेज हुई साहबा 70,000 साहबा मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाइज में वेहंदा साहबा बादब हुया बेअदब ना जेके जाते जगह मिलंदी उते वेही रहंदा के साहबा कद जा वडा के कद जा नंढा हर एक जी दिल चवंदी त असां घर छॾे आयासे ओता को छॾे आयासे यारन जो महफिलूं छॾे आयासे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयूं त अखिन जी नजर भी वधी वने पो अल्लाह ताला ज़मीन के चवंदो मदीने जी ज़मीन मस्जिद नबवी जी ज़मीन तू मथे थी वन त मुंहिंजो सोहणो वज़ुहा जे चेहरे वारो मथे थी वने ज़मीन मथे थी वेंदी त साईंजन भी मथे थी वेंदा 70,000 साहबा हिकड़ी मजलिस में महबूब जो दीदार कंदा हा वाह जो अजीब मंजर हो साहबा जी मजलिस में हजरत अब्दुल्ला बिन उमर रजी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे फरमाए त मजलिस हले पई महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ दुनिया वारो हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुल अचो त मां लोलाक जो सरदार तव्हां खे ॿुधायां त दुनिया में मां मुस्तफा करीम के 3 शयूं ॾाढियूं पसंद तव को यार जी पसंद बुधंदो आ को दोस्त जी पसंद को मुर्शिद जी पसंद को उस्ताद जी पसंद अच त मां निंड फिटाए वे तो के बिनी जहानन जे सरदार जी पसंद बुधाया जेके जागो था बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह माशाअल्लाह महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में माके 3 शयूं पसंद नंबर पेरों फरमाए अतीब मा रसूलुल्लाह के खुशबू पसंद तवा असां भी जलसन में स्टालन जे तो खरीद कंदाऊं अतर अंबर खुशबू बुजुर्गन के आलिमन के तोहफे में भी दींदाऊं हिय खुशबू 5 मिनट हले 10 मिनट हले कलाक हले अध कलाक हले पर सैयदना फारूक आजम रजी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए असां सहाबा जने जुमे जे दी नवा कपड़ा पाइंदा से ईद जे दी नवा कपड़ा पाइंदा से दोस्तन जी दावतुन में नवा कपड़ा पाइंदा से त असां सहाबा पंजे कपड़न के बियो को अतर अंबर खुशबू न हड़दा से असां वट महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो पघर मौजूद हुंदो कपा में बोड़े साईं जन जे पघर के पंजे कपड़न के हणदा से अल्लाह जो कसम जेसी ताईं असां जो कपड़ो गरी फाटी खत्म न थे तेसी ताईं असां जे कपड़न मो मिठे मोहम्मद जे पघर जी खुशबू न वेंदी साईं जन के खुशबू पसंद हुई अगते फरमाए बी पसंद महबूब जी फरमाए वन निसा मां रसूलुल्लाह के पांजो घर वारियूं पसंद आहिनि ताके भी पांजो घर वारियूं प्यारियूं आहिनि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 शादियूं कयूं कुरान असा के चैन शादियुनि जी मोकल थो दे कादियानी गुस्ताखन यहूद नसारन असा जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ बकवास कई दिसो कुरान तो चवे त फनकिहू माता बलकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा कुरान में रब तो फरमाए सूरत निसा में बब्बन निकाह कयो टे कयो 4 कयो पर फरमाए फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिद जेकरे इंसाफ जो भोवा खतरो आ त घर वारन में इंसाफ न करे सगंदुम त बो हिकड़ी खोड़ थव साईं अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह चवंदो जवान आ त बब्बा शादियूं करे न त भाड़ेन जे लाइ हिकड़ी काफ़ी आ चांडियो साहब त चांडियो साहब बब्बा शादी उहो करे जेको मुंह ॾेई सघे हाणे भी जिन कयूं उहे भी 2 हथ खणी चवंदा साईं तौबा न कजो बि शादी उन्हनि को हाल वाल वठो जिन 2 शादी कयूं हदीस में अचे तो जेको घर वारनि में इंसाफ नथो करे क़यामत जे ॾींहुं कब्र में उथंदो त इन जे जिस्म जे हिकड़े पासे ते गोश्त ही न हूंदो दुआ कयो त अल्लाह ताला घर वारनि में इंसाफ करण जी तौफीक बख्शे इंसाफ कयो त मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो
मुड़स वडो हुजे घरवारी नंढी हुजे घर कीअं हलाइबो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां सिखो। मुड़स नंढो हुजे कुंवार वडी हुजे घर कीअं आबाद कबो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां सिखो। दुनिया में हसीनन में ahsan केरा मिठो मोहम्मद वा शरीफन में अशरफ मिठो मोहम्मद वा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर पो भी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जरे पेरी शादी थी त मुझे महबूब साईं जी उम्र मुबारक हुई 25 साल। जै कुंवार सा मुझे साईं जो निकाह थियो उन जो नालो वा बीबी खदीजतुल कुबरा। उन साईं जी उम्र हुई 40 साल। घणा साल ॻाल्हाईंदा हलो त निंड भी फिटे वाइज भी हले। 40 साल। या अल्लाह गाल समझ में नथी अचे हेडो हसीनन में आसन वज़ुहा जे चेहरे वारो रब उन महबूब साईं के पेरी घरवारी कुंवार एड़ी थो दे जेका बेवा है। 40 साल जी उम्र वारी औरत सां नबी साईं जो रब पेरो निकाह थो कराए। रब साईं तो फरमाए उम्मत मोहम्मदिया के सबक थो दिया। दुनिया वारो ता एडा सोना ना आयो जेडो महबूब मुस्तफा सोनो वा। वो भी सोने नबी के मां अल्लाह पेरी घरवारी 40 सालन जी उम्र वारी थो दिया। यो सबक वा ता के ता जे घरन में बेवा औरतूं मौजूद होंदियूं मुतल्लका तलाक ॾिनल औरतूं नौजवान मौजूद होंदियूं। किंजा मुड़स वफात करे विया किंजा मुड़स शहीद थी विया किंजा घर न हली सघिया जल्दी में तलाक अची वई। उन न्याणी जी जिंदगी न विञाइजो उन्हनि के घर न विहारजो छो त तां एॾा सोना न आयो मिठो मोहम्मद सोनो आ। पो भी सोने नबीअ के मां अल्लाह पेरी कुंवार 40 सालन जी उम्र जी ॾिनी त जीअं तव्हां बेवा औरतुनि के तलाक ॾिनल औरतुनि के भी तव्हां जिंदगी न विञायो उन्हनि जा भी किथे न किथे निकाह करे शादी कराए उन्हनि जी जिंदगी आबाद कयो। आई समझ में ॻाल्हि। मुड़स वडो हुजे कुंवार नंढी हुजे घर कीअं हलाइबो महबूब खां सिखो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका आखिरी शादी कई त साईं जन जी उम्र हुई 52 साल। घणा साल 52 साल जेको हुजूर आखिरी निकाह कयो। जै कुंवार सां रब निकाह थो कराए उहा सिद्दीक जी न्याणी आ अम्मा बीबी आयशा। आयशा भी आयशा जंहिंजे घर में जिब्रील भी अल्लाह जो कुरान खणी ईंदो जेॾे रब साईं सलाम मोकिलींदो जेॾे रब सलाम मोकिले। 9 सालन जी कुंवारी औरत सां हुजूर जो निकाह थो थिए। हाणे पंहिंजी दिल ते हथ रखो 52 साल जो कुराड़ो पोढ़ो के 9 सालन जी छोकिरीअ सां निकाह करे घर अलाए हली सघे अलाए पर जे घर हलाइणो थी त मुस्तफा को सिखो। साईं जन जॾहिं भी घर ईंदा त बीबी आयशा के नालो खणी सॾु न कंदा। हेॾे ख्याल कर साईं जन हीअं चवंदा ओ मुंहिंजी सिद्दीका हेॾे ता नालो आयशा पर लक़ब सां सरदा कनि सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमेरा। वरी प्यार एॾो जो मुंहिंजो साईं तो फरमाए सिद्दीका पाणी त खणी आ। अम्मा आयशा पानी खणी अचे मुझो महबूब तो फरमाए आयशा अवल तू पी त पो मां मोहम्मद पिया। अम्मा आयशा चेदी साईं दुनिया सिकंदी आ त मुस्तफा जी ओभर पियूं। फरमायो मांखे तू एडी प्यारी आ मां रसूल के घर वारियूं एडियूं प्यारियूं जो मां मुस्तफा सिकां तो त मां घर वारिन दी ओभर पिया। हिते भी को एड़ो जवान वेठो आ जेको हथ खणी ॿुधाए त मां भी घर वारी जी ओभर पीती आ। माशाअल्लाह 1 2 3 साईं गुलाम असवा वधी आ माशाअल्लाह प्यार आहे। साईं तो जे खलक वडी आ पर नाला नथा खणो अल्लाह एड़ो प्यार तो रब दे न साईं। घर वारी जी ओभर पीअण भी मिठे मोहम्मद जी सुन्नत आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा साईं दी चवे साईं तवां पियो न आयशा हुकुम त अदब खां मथे आ। सिद्दीका पानी पीतो ऐं तवां भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओभर नसीब कंदो नथा ॻाल्हायो। अबा खपेव नबी साईं जी ओभर 16 तरीक़ो तव जंहिंजी दिल चवे त मां ॿिन्ही जहाननि जे सरदार जी ओभर पियां। यारो को मुर्शिद जी ओभर ला सिके को सैयद जी ओभर ला सिके को शेखुल हदीस जी ओभर जे ला सिके
फरमाइन नूर शाह भिट ते हजरत साईं गुलाम मुस्तफा साहब जे सालाना इज्तिमा में आयल कॉन्फ्रेंस में नौजवानन दोस्तन जमातिन के बुधाया तो जंहिंजी दिल चवे त असां मदीने वारे साईं जी ओभर पियूं त पोइ तव्हां ज़मज़म जो पानी पीअंदा कयो छो त ज़मज़म जो पानी मुझे साईं पान पी करे साहबा के फरमाइन के खूह में हारियो साईं तवां जी ओभर असां सहाबा पियूं फरमाए तवां नसीब कई आहे अॼु मां मोहम्मद पाक खे पंहिंजा उहे भाइर उम्मती याद था अचनि जेके मुंहिंजो दीदार बि न कंदा त बि घर वेठे मूं ते कलमो पढ़ंदा ला इलाहा पढ़ कलमो त मरण महिल नसीब थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजी दिल थी चाहे उहे ज़मज़म जो पानी पीअंदा त फ़ख्र करे चवंदा असां रसूलुल्लाह जी ओभर पीतीसीं अम्मा आयशा पानी पीतो मुझे साईं फरमा आयशा मुखे थाव दे हेरे तक जाए घरवारी सां प्यार अम्मा आयशा के मुझो साईं तो फरमा आयशा बुधा इन थाव में किथे चप रखिया थी मां मोहम्मद भी उते चप रखी पानी जाते तू जा चप उते मां रसूलुल्लाह जा चप दुख जी गाला एड़ी आयशा के ता घट वथा गालायो अम्मा आयशा मोमिनन जी अमड़ थव हुजूर के घर वारन सा प्यार होयो 3 नंबर ते मुझे साईं फरमायो व कुर्रतु आईनी फी सलात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 3 पसंद तो बुधाया साईं जन फरमाया 3 नंबर ते मां रसूलुल्लाह के इया शे पसंद आत मां मोहम्मद पाक जी अखिन जो ठार नमाज तव असां वट मानू निभागा जीरे नमाज नथा पढ़न हदीस में पढ़ियो तो हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह से के अर्ज कयो कब्र में या अल्लाह मां मूसा नबी जी दिल थी चवई त क़यामत परे आ अलाए कदे ईंदी रब मां मूसा नबी के तौफीक दे त मां कब्र में भी नमाज पढ़दो रहा हिन के चओ हल नमाज ते साईं दुआ कजाए या दुआ लगंदी बबलो बाईपास ते को मानू वेठो होजे पुछा करे काडे थो वने ते शाह साहब मांखे लाहौर वणो आ अब हे त अल मदीना कोच में वेठो आ यो त कराची तो वने सैयद दुआ कजाए पुजी वेंदासे पहुचदो यो कराची को भी लाहौर वापस मोटी इंदो हजरत साईं हाले जी वारा अब्दुल समद साहब दामत बरकातुल आलिया फरमाइंदा त बेनमाज़ी के मुर्शिद जी दुआ भी न लगे साडा 500 दफा अल्लाह से कुरान में नमाज जो हुक्म कियो बेनमाज़ी ते जेकरे करे ओचतो मौत अची वेस न त नमाज न पढ़न जे करे या कपड़ा पलीत हुंदस या जान पलीत हुंदस मता क़यामत दी खुदा पलीतन सा गड उतारेस पर नमाज जी बरकत सा यो फायदो थी त फजर का पो ज़ोर पढ़नी आ ज़ोर का पो असर पो मगरिब पो इशा ज़ार गाला जिते भी होंदो त यो कपड़ा भी पाक रखंदो जिस्म भी पाक रखंदो ओचतो एक्सीडेंट थी पियो या शहीद थी वियो या मौत अची वियो त इंशाअल्लाह नमाज जी बरकत सा अल्लाह इनके पाकन सा गडो थारींदो रब त आसानी कई आ मोहम्मदी शरीयत में जे भी नथो पढ़ी सके त वेही पढ़ तब कबूल आ वेही नथो पढ़ी सके त सुम्ही करे पढ़ इशारन सा तब कबूल आ सुम्ही नथो पढ़ी सके त विहाड़न जी टेक दई इशारन ते पढ़ मां खुदा तब कबूल कंदो मां साईं मां खजन जे बागन जो कम तो हले साईं कणक जो लाभ तो हले साईं थ्रेशर तो हले सारिन जी बटाई आ से मां कियां नमाज पढ़ा रब तो चे घबराए छो तो भली जमीन ते वे मस्जिद परे आ नथो अची सके मिठे मोहम्मद जो उम्मतिया मोहम्मदी शरीयत में मां अल्लाह इन उम्मत सा मेहरबानी कईया व जुइलत इलल अर्द मसाजिदा रूए जमीन मां नबी से जी उम्मत के मस्जिद करे दुनिया पाक मुसल्लो विशाए रुमाल विशाए भली खूअत ही नमाज पढ़ो एड़ी कबूल कंदो मां जण मस्जिद में पढ़ी आए पढ़ तो सही हो ना नखरा तो न कर ना वरी तो चे साईं शाह साहब मां कियां नमाज पढ़ा कराची तो वना ड्राइवर ने भागो आ कोच वारो भी ही न तो पो भी शरीयत में आसानी आ रब तो फरमाए वुजू करे पांजी सीट ते वे भली कराची वन पांजा कारोबार करे ड्राइवर गाड़ी न प्यारे त न प्यारे तू वुजू सा सीट ते वेही हलंदे कोच में नमाज जी नियत करे कुर्सी ते वेही सीट ते वेही पढ़ मां खुदा तब कबूल कंदो सा
हिकिड़ो थो चए साईं मां रेल में वञा थो, रेल कॾी ओभर कॾी ओलह रेल जो मुंहुं, कॾी उत्तर कॾी ॾखण, साईं काबे जी ख़बर नथी पवे कीअं नमाज़ पढ़ा। रब तो फरमाए घबराए न, अइनमा तुवल्लू फसम्मा वजहुल्लाह, जाॾे तुंहिंजो मुंहुं ओॾे मां अल्लाह जी ज़ात भली। रेल में जाॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ मां ख़ुदा क़बूल कंदोसि। हिकिड़ो वरी चवे तो साईं मूंखे नक मो रत थी अचे, नक हीर जो मरीज़ आ, या साईं मां सलसुल बोल जो मरीज़ आ, पेशाब जा कतरा नथा बीहल। शरीयत मुहम्मदी चवे थी घबराए न, भली मस्जिद में अच 5 मिंट पया हुजन, कपड़ो पाक करे, नक साफ़ करे, वुज़ू करे, नियत बधी नमाज शुरू कर। तोखे शरीयत माज़ूर कयो आ, भली नमाज में रत हलई कतरा हलनी, तुझी नमाज मां ख़ुदा वट क़बूल आ। हेॾी अल्लाह से आसानी कई, पोइ बि निभागो नमाज जे वेझो न आहे। पोइ बरकत काॾों अचे, पोइ वेठो मौलविन खे चवंदो साईं बीमाल में बीमारी आ, वापार में बरकत न आहे। अल्लाह साईं तो फरमाए मां 5 दफ़ा सॾु कयो मां मुंहिंजे दर ते न आहे, त पोइ काॾों बरकत अचे। अचो तवजो कयो, मां हदीस खे पूरो कंदो वञा त पोइ दुआ घुरऊं। सैयदना अबू बकर सिद्दीक उथी बीठो, फ़क़ाम अबू बकर, सुभान अल्लाह, चो रज़ी अल्लाह अन्हु, फ़क़ाल सदक़त या रसूल अल्लाह। सिद्दीक तो चे ओ अल्लाह जा रसूल तवां सच चयो। हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन, मां अबू बकर के भी 3 शयूं पसंद। बुधाया सिद्दीक जी पसंद, या थकिया हो तो दुआ जा हथ खणा, हलो हलो। सिद्दीक जी पसंद, अन नज़र इला वजह रसूलिल्लाह, सोना चेहरो मां सोना अखिन जी नजर मां सिद्दीक जी हुजे, चेहरो मुस्तफा जो हुजे, रुगो तकींदो रहा त मां सिद्दीक जूं अखियूं ठरी पवन। इन दीदार में भी मज़ो आ, छो त हदीस में अचे तो इशा जी नमाज खां पोइ मदीने जी मस्जिद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी वेठा, सोनो उमर भी वेठो, सिद्दीक साईं घर वयो, साहबा सब घर विया। थोड़ी देर खां पोइ वरी सिद्दीक साईं मोटी आयो, साईं के हथ ॾिनई, अस्सलाम वालेकुम। साईं फरमा वालेकुम अस्सलाम। सिद्दीक जा हथ महबूब जे हथन में, महबूब जा हथ सिद्दीक में। न सोनो थो ॻाल्हाए, न सिद्दीक तो ॻाल्हाए, रुगो हिक ॿिए जो दीदार था करनि। थोड़ी देर गुजरी, 5 मिंटन खां पोइ सिद्दीक भी वयो, सोनो उमर वेझो आयो। साईं मां अजीब मंज़र ॾिठो आ, साईं इजाज़त हुजे त पुछां। साईं जन इजाज़त ॾिनी। साईं सिद्दीक तव्हां सां हथ मिलायो, हालांकि नमाज पढ़ी से साईं घर वियो, वरी मोटी आयो, तव्हां भी हथ ॾिनो, रुगो दीदार कयो, छा मंज़रो। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर सिद्दीक जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। दुनिया जा मुसलमान माना घर वेंदा नमाज पढ़ी, पोइ घर वारनि खे चवंदा आहिनि मानी ॾियो, पोइ भाॼी न हूंदी आहे, मानी न हूंदी आहे, त तूं असां चवंदा आहियूं मामे जे घरों वठी अचो, चाचे जे घरों वठी अचो, मासीअ जे घरों वठी अचो। सिद्दीक जॾहिं घर वेंदो आहे, घर वारा चवंदा आहिनि सिद्दीक मानी कोन्हे, खाइण जे लाइ कुझु बि न आहे। सिद्दीक साईं अबू बकर ईअं न चवंदो आहे त माइटनि खां वठी अचो, चाचे जे घरों, बाबे जे घरों, ॿियनि जे घरों, न न न। सिद्दीक खे बुख लॻंदी आहे, मां मुस्तफा जे दर ते ईंदो आहे, हथ ॾेई मुंहिंजो दीदार कंदो आहे, त सिद्दीक जी बुख भी लही वेंदी आहे, उञ भी लही वेंदी आहे। ॿी कहिड़ी शइ प्यारी आहे, व अन यकून बिनती फी बैत रसूलिल्लाह। सोना मांखे हीअ शइ प्यारी आहे, सिद्दीक खे न्याणी मुंहिंजी हुजे, घोट मिठो मोहम्मद थे। टी कहिड़ी शइ प्यारी आहे, इन्फाक माली अला रसूलिल्लाह, माल सिद्दीक जो हुजे, घोर कंदो वञा मिठे मोहम्मद जे दीन। तॾहिं त के साहबी अधु माल खणी आया, के 300 खणी आया। सिद्दीक वाहिद साहबी आहे जेको सॼे घर खे बुहारी ॾेई आयो। तूं त जलसे में साईं गुलाम मुस्तफा हला सोचींदो आहे न त नीरो नोट ॾियां या साओ नोट ॾियां या ॻाढ़ो ॾींदो आहे बि सोचींदो आहे, पर साहबा त हुजूर जे मथों दीन जे इस्तिकामत जे लाइ अल्लाह अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण लाइ साहबा घरनि खे बि बुहारियूं ॾेई आया। हज़रत उस्मान त 900 उठ ॾिना, नाडू अरड़ा, मन हिन दौर जा 18 करोड़ हज़रत उस्मान नबी साईं खे हिकिड़ी जाइ ते चंदो ॾिनो आहे। अल्लाहु अकबर। वरी मुंहिंजे सोणे सिद्दीक 3 ॻाल्हियूं पूरियूं कयूं पसंद, त फ़क़ाम उमर, सोणो उमर उथी बीठो।
हलूं अॻिते फ़क़ाल सदक़त या अबा बकर ओ अबू बकर सच चयो थी हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुल मां उमर खे बि 3 शयूं प्यारियूं थी साहबा सब इन मंदिर के दिसन था बुधन था तो हजरत उमर जी पसंद बुधऊं केड़ी आ नंबर पहिरों हजरत उमर तो चे अल अमरु बिल मारूफ नेकीअ जो हुकुम कंदो जलाली साहब यो सुणो उमर जंहिंजी तलवार को मुनाफिक जी रत निकरी वेंदी हुई मुनाफिक डुजी पवंदो हो उमर जी तलवार ॾिसी शैतान उहा घिटी छॾे वेंदो हो ऐं ॿी कहिड़ी शइ प्यारी आहे वन्नहयु अनिल मुनकर मां उमर पाण बि बुराईअ खां परे थियां ॿियनि खे बि बुराईअ खां बचायां इहो ई त हिन उम्मत जो इहो ई त तबलीग जो हिस्सो आहे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर तव्हां भली उम्मत आहियो जो तबलीग जमात जो कमु कंदा हो पाण बि नेकीअ ते ॿियनि खे बि नेकी ॾसो पाण बि गुनाहनि खां परे ॿियनि खे बि गुनाहनि खां बचाईंदा हो 3 शइ कहिड़ी प्यारी आहे मां उमर फारूक खे वसौबुल खलको कपड़ा भली पुराना हुजन पर सादा हुजन साफ हुजन पाक हुजन मां उमर के नओ कपड़ो पसंद ना है दिल चवंदी आ नवा कपड़ा हुजन त गरीबन के ॾिया मिस्कीनन के ॾिया फ़क़ाम उस्मान सुभान अल्लाह ओ केर उथी बीठो हजरत उस्मान फ़क़ाल सदक़त या उमर उमर सच चयो थी मां हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुल ओ सहाबियो ओ मुंहिंजा महबूब सोना मां उस्मान के भी 3 शयूं पसंद थी बुधाया सोने उस्मान जी पसंद नंबर पहिरों फरमाया इशबाउल जियान मां उस्मान जी दिल चवंदी आ त मां बुखायलन के मानी खाराया बुखायलन के ढो कराया खबर तव जेको पांजे घर मो बुखायलन के मानी खाराइंदो आ न इहो सखी आ वडो इन जे घर में कदे अन्न न खुटंदो आ फाको न ईंदो आ व किस्वतुल उरयान मां उस्मान के सोना हीअ शइ बि पसंद आ त मां नंगन जा कपड़ा ढकाया अल्लाह अकबर 3 व तिलावतुल कुरान मां उस्मान के इहो बि पसंद आ त कुरान जी तिलावत घणी कया असां जो हाल इहो आहे जो रमज़ान खां पोइ कुरान जो ख़त्म ही न कढियो हूंदोसीं असां रमज़ान ही रुगो रमज़ान में दौर कयूं को होंदो जेको ख़त्म कढे न त घणा त कुरान जो दौर ही नथा कनि फेसबुक के मोबाइल के व्हाट्सएप के इंटरनेट के यूट्यूब के 3 कलाक ॾींदासीं हिन सोने जो करे दौर न कंदासीं अल्लाह अकबर हाणे त माण्हुनि जी मोबाइल में कुरान आहे जॾहिं को कुरान मोबाइल में अची वियो त हिन सोने जी ज़ियारत बि हली वई असांजो मासात वा अखियुनि जो डॉक्टर वा सैयद अताउल्ला शाह खैरपुर में उहो चए पियो मासात अक्सर नौजवान ता मरीज अचनि जेके अखियुनि जा जेके 5-5 कलाक रात जो इन मोबाइल ते वेही ॾिसी दीदार करे अलाए छा ॾिसनि था उन्हनि जी नज़र ते असर पइजी वियो हालांकि हिन कुरान ते माण्हू तिलावत करे दौर करे कुरान मजीद जो दीदार करे त रब अखियुनि जी नज़र बि वधाएसि हजरत उस्मान के तिलावत सा इश्क हो तले त सोने उस्मान के शहादत भी कुरान जी तिलावत कंदे मिली हजरत उस्मान जी खून रत मुबारक भी कुरान ते गिरी हिन लफ्ज़न जी तिलावत हले पई फसयकफीकहुमुल्लाह व हुव समीउल अलीम सिबगतल्लाहि व मन अहसन मिनल्लाहि सिबगा जरे सोनो उस्मान शहीद थियो हेडे नजर कर हजरत उस्मान जो चेहरो कुरान में हो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह वटि के शहीद जी शहादत जी गवाही जंगे बदर जो मैदान ॾींदो के शहीद जी शहादत जी गवाही हुनैन जी ज़मीन ॾींदी के शहीद जी शहादत जी गवाही खैरपुर जी ज़मीन ॾींदी के शहीद जी शहादत जी गवाही सखर जी जामिया मस्जिद ॾींदी के शहीद जी शहादत जी गवाही मदीने जो मुसल्लो ॾींदो मस्जिद जो के शहीद जी शहादत जी गवाही अफगानिस्तान इराक जी ज़मीन ॾींदी खैबर जो मैदान ॾींदो मुसल्लो ॾींदो मस्जिद जो दर ॾींदो पर उस्मान वो सहाबी आ जंहिंजी शहादत जी गवाही रब जो कुरान ॾींदो फ़क़ाल सदक़त या उस्मान हजरत अली से उथी बीठो फ़क़ाम अली चे उस्मान सच चयो थी हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुल हसन हुसैन जो बाबू अली से तो चे माखे भी 3 शयूं पसंद बुधाया सोने अली जी पसंद
जेके अली जे दरजा नो करो बैयत मथे करे जो सुभान अल्लाह। नंबर पहिरों मां अलीअ खे इहो पसंद आ ज़रब बिसैफ, तलवार अलीअ जी हुजे, दुश्मन मिठे मोहम्मद जो हुजे, सिसी धड़क ऐं ॿी पसंद मां अलीअ जी वसौम फिसैफ, आहड़ जा ॾींहं हुजनि, सख़्त गर्मी हुजे, मां अलीअ जे चपन ते रोज़ो हुजे। अलीअ जो आशिक़ रमज़ान जो रोज़ो न छॾींदो आहे। ऐं टी पसंद मां अलीअ जी वल ख़िदमत लिज़ईफ, मां अलीअ जी ओताक हुजे वॾी, महिमान ईंदा वञनि, मां अली महिमाननि जी ख़िदमत कंदो वञा। अॼु बि जेके ओताक आबाद करे वेठा आहिनि, महिमाननि जी ख़िदमत कंदा आहिनि, उन्हनि खे सलाम थो कयां, मुंहिंजे मुर्शिद अली जी सुन्नत ज़िंदा कंदा आहिनि। फरमाइनि था इहा मजलिस महफ़िल हले पई त जिब्रील अलैहिस्सलाम लही आयो सते आसमान को। हज़रत जिब्रील भी चयो फ़क़ाल सदक़तुम, ता सहाबा सच चयो। अबू बकर उमर उस्मान अली भी सच चयो। सोना मोहम्मद पाक साईं तू भी सच चयो। हुब्बिब इलैया मिन अहलि दुनिया सलासुन, तवज्जो कयो 10 मिनट साथ ॾियो, मुंहिंजी हदीस पूरी थींदी मां दुआ कंदम। हज़रत जिब्रील तो चे मांखे भी दुनिया में 3 शयूं पसंद थव। नूरी मखलूक जे सरदार जी पसंद तो बुधाया। जिब्रील तो फरमाए नंबर पहिरों मांखे दुनिया में पसंद आ इरशादुज़्ज़ालीन, हीअ ॻाल्हि मां जिब्रील खे वणंदी आ त जेको रस्तो भुली वञे मां उनखे सिधो रस्तो ॾेखारियां। इन करे को रस्तो भुली वञे उनजी रहनुमाई कंदा कयो, या नूरी मखलूक जे सरदार जी पसंद आ, सवाब जुदा आहे। व मुवानसतुल गुरबाइल कानितीन, जिब्रील तो चे मुंहिंजी दिलि चाहींदी आ त जेको गरीब हुजे उनजी मदद कयां, पर गरीब अहिड़ो जेको फरमाबरदार हुजे, अहिड़ो गरीब न जेको बेनमाज़ी हुजे, जुआरी हुजे, ज़ानी हुजे, पीउ मां जो नाफरमान हुजे। जिब्रील तो चे मां उन गरीब जी मदद कयां जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुकुम ते हलंदो आहे। ऐं 3 नंबर ते जिब्रील जी पसंद व मुआवनतु अहलिल इयालिल मोसिरीन, उन खानदान जी मां मदद कयां जेको खानदान ॾुखनि में आ, बुखायल आ, परेशान मां उन जी मदद कयां। जिब्रील अलैहिस्सलाम मथे वियो, वरी मोटी आयो, या रसूल अल्लाह इहा कचहरी अल्लाह के अर्श ते वड़ी वई आ, हाणे रब मोकिलियो आ त मुंहिंजे बाननि खे चओ त वक़ाल अल्लाह तबारक व तआला, रब तो फरमाए त सोना महबूब तुझी पसंद भी भली, अबू बकर उमर उस्मान अली जी भली, जिब्रील जी भली, पर हुब्बिब इलैया मिन अहलि दुनिया सलासु खिसालिन, दुनिया जे में अंदर बानन जूं भी 3 शयूं मां अल्लाह के ॾाढियूं पसंद आहिनि। अबा अल्लाह जी पसंद ॿुधायां, 3 शयूं अल्लाह के ॾाढियूं महबूब तव, रब शल उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे। नंबर पहिरों फरमाए अल्लाह जी पसंद ही आ त अल बुकाउ इंदन निदामत, मां रब खे उहो बानो ॾाढो वणंदो आ जेको पंहिंजा गुनाह यादि करे पिशेमान थी मुंहिंजे दर ते रोईंदो आ। बाने जो रोवण मांखे पसंद आ, छो त बाना तू जॾहिं मुंहिंजे ख़ौफ़ में रोईंदो आ, तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरंदा आहिनि, अञा ज़मीन ते किरंदा ई न आहिनि, मां ख़ालिक अॻे ई परची पवंदो आ। हा क़यामत जे ॾींहुं ही अखियुनि जे पिंबड़ियुनि जा वार बि जेको रब जे दर ते रोए उनजी अल्लाह वटि सिफारिश कंदा। ऐं ॿी शइ मां अल्लाह खे हीअ पसंद आ, फरमाए ॿी शइ मां रब जी पसंद व सब्र इंदल फाक़ते, मां बाननि खे बुख ॾींदो आ, फाको ॾींदो आ, पोइ मुसीबत ते तकलीफ़ ते जेको सब्र कंदो आ मां रब खे ॾाढो वणंदो आ। हाय घोड़ा करण वारो न सब्र करण वारो। 3 व बदलुल इस्तिताअत, बाने खे माल मां ॾिनो, पोइ न माल खे अजायो ख़र्च न करे, अयाशीअ में न विञाए, बल्कि पंहिंजे माल के सही नमूने इस्तेमाल करे, इहो बानो मूंखे ॾाढो वणंदो आहे, फज़ूल ख़र्ची न करे। जॾहिं इहा हदीस असांजे इमामनि पढ़ी त हज़रत अबू हनीफ़ो जेको हनफी मसलक जो इमाम आहे, उहो तो चए मूंखे बि 3 शयूं पसंद आहिनि। हाँ, इमाम अबू हनीफ़े जी पसंद कहिड़ी आहे? वक़ाल अबू हनीफ़त हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन अशुग़ुलु बिज़िक्रिल्लाह, अबू हनीफ़ो चए तो मुंहिंजी दिलि चवंदी आहे जाते बि हुजां मुंहिंजी ज़ुबान अल्लाह जो ज़िक्र करे, दुकान ते हुजे, घर हुजे,
कारोबार में हुजे त बि ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह 3 दफ़ा कयो था। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र सां दिल ज़िंदा थींदी, शैतान जो मणको भॼी पवंदो। ऐं ॿी पसंद अबू हनीफे जी व तवक्कुल अलल्लाह, तवक्कल कंहिंजे मथां, अल्लाह जे मथों। व तिलावत किताबिल्लाह, मां अबू हनीफे के पसंद आहे त अल्लाह जो कुरान घणो पढ़ा, तिलावत कयां। आखिर में इमाम मालिक तो चवे मुझी भी पसंद आ 3 शयूं। नंबर पहिरों अल मुजावरत बिरौज़त रसूलिल्लाह, दिल चवंदी आ रोज़े पाक जे साम्हूं वेही रुगो नबी साईं ते सलात पढ़दो रहा। ऐं ॿी मुंहिंजी पसंद वल मुदारसत बि हदीस रसूलिल्लाह, हुज़ूर जे रोज़े जे पाशे में मां हदीस जा सबक ॾियां। ऐं 3 पसंद व दफ़न फी बलदत रसूलिल्लाह, मौत अचे मदीने में, मुंहिंजी क़ब्र मदीने में ठहे। दुआ कयो त अल्लाह ताला इन हदीस जे मथों अमल जी तौफ़ीक़ बख़्शे। असांजो हम सफ़र साथी हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द उज़ैर अहमद हिकिड़ो मौलूद पढ़े, पोइ इंशाअल्लाह सभई अतहियात जी सूरत में वेंदा त दुआ जा हथ खणंदासीं। दुरूद शरीफ पढ़ो त नात ख़ान हिकिड़ो मौलूद तव्हांखे ॿुधाए। तू ही मालिक आहीं, तू ही खालिक आहीं, तू ही मालिक आहीं, तू ही राज़िक आहीं, तू ही मालिक ऐं मुख्तार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तू ही ख़ालिक आहीं, तू ही मालिक आहीं, तू ही राज़िक आहीं, तू ही मालिक ऐं मुख्तार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तुंहिंजे हुकुम ते आहे जहान ठहियो, इंसान ठहियो, हैवान ठहियो। तुंहिंजे हुकुम ते आहे जहान ठहियो, इंसान ठहियो, हैवान ठहियो। तुंहिंजे हुकुम ते राति जो चंड खिड़े, तुंहिंजे हुकुम ते सुबुह जो सिजो बिरे। तूं हर शइ ते कादिर, तूं हर जा हाज़िर नाज़िर। तूं करम करें तो सभिनि ते, तुंहिंजी रहमत आहे सागर। तुंहिंजे ज़ात मुबारक जो कंदो केरु भला इनकार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तूं ही ख़ालिक आहीं, तूं ही मालिक आहीं, तूं ही राज़िक आहीं, तूं ही मालिक ऐं मुख्तार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तूं हाफ़िज़ ऐं तूं आहीं हमीद, तूं मलजा ऐं तूं आहीं मजीद। तूं हाफ़िज़ ऐं तूं आहीं हमीद, तूं मलजा ऐं तूं आहीं मजीद। तूं बासित क़ाबिद ऐं वाजिदो, तूं ज़ाहिर बातिन ऐं माजिदो। तूं अहद समद ऐं सामियो, तूं गालिब आदिल राफ़ियो। तूं हाकिम वासे मानियो,
तू फाइक बाइस नाफियो, तू असरी समीउ, तू जामिउ जलवेदार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तू जान में जान खे ठाहीं थो, तू भिटकियल खे दगी लाहीं थो। तू जान में जान खे ठाहीं थो, तू भिटकियल खे दगी लाहीं थो। तू दर्दन खे थो दूर करें, तू खुशियुनि सां भरपूर करें। छा थियणो आहे सुभाणे सो तू ई थो हिकु ॼाणे। कंहिंखे कुर्सी थो रब बख़्शे, कंहिंखे पीड़ा ऐं थो घाणे। इज्जत ज़िल्लत तू ई ॾिए थो परवर पालनहार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तू ई ख़ालिक़ आहीं, तू ई मालिक आहीं, तू ई राज़िक़ आहीं, तू ई मालिक ऐं मुख़्तार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तो दरिया वलीअने बाॾायो, तो दरिया वलीअने बाॾायो, तो दरिया नबीअने बाॾायो, तो दरिया वलीअने बाॾायो, तो दरिया नबीअने बाॾायो। सच दिल सां थो हमाद मञे, को गाफ़िल थो बेदर ते वञे। तू पीरनि जो बि मौला, तू मीरनि जो बि मौला, तू अमीरनि जो बि दातर, तू फ़क़ीरनि जो बि मौला। तू ई वारिस वाली, तू सत्तारो, तू गफ़ार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। तू ई ख़ालिक़ आहीं, तू ई मालिक आहीं, तू ई राज़िक़ आहीं, तू ई मालिक ऐं मुख़्तार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार। यो या फ़क़ीर रहमत जे तव्हांजे साम्हूं रात पढ़ी नंढड़ी सूरत साईं हबीबुल्लाह शाह जो नंढड़ो पुटड़ो पढ़ंदो कुरान शरीफ जी को साईं हबीबुल्लाह शाह साहब दुआ फरमाईंदा। साईं खे बि अल्लाह पुटड़ो ॾिनो आहे, मुबारक हुजे साईं खे। इन जो दुआ करो। من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد إذا حسد صدق الله العلي العظيم. दुआ फरमायो। दोस्त सभई अतहियात जी सूरत में वियो ऐं दुआ में हेॾे होॾे न वाजायो। अल्लाह साईं ॾे ख़ालिस
रब साईं दे रहम नज़र जी करम सां ऐं रब ताला दे खुलूस नियत सां दुआ करो ऐं दुरूद शरीफ भी पढ़ो, कुल भी पढ़ो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्लाहुम्मा अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। ए मुझा अल्लाह तू रहमान रहीम करीम रब्बा असांजे हथन के खाली न मोटा। या अल्लाह असर जी नमाज को वठी रात जा 3:30 थी विया आहिनि। रहमत भरी महफ़िल क़ुरान जो वाइज़ हलियो आहे। नात ख़ानन अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना कई आहे। रब इन जलसे के पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह असांजे हथन के खाली न मोटा। असां मेरा ज़रूर आहियूं, गुनाहगार आहियूं, पर बेग़ैरत न आहियूं। तौहीद वारा हूं। या अल्लाह तौहीद जे सदके माफ़ फरमा। आमीन जो ॾाढा। या अल्लाह तौहीद जे सदके माफ़ फरमा। ए मुझा अल्लाह जिन भी न जलसे में हज़रत साईं ग़ुलाम मुस्तफ़ा साहब सां ताउन कयो, या अल्लाह माली सूरत में जानी सूरत में रब उन्हनि जे ताउन के पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। कुरान शरीफ जे ख़तमन जो सवाब, दुरूद पाक जे लखन जो सवाब, इन वाइद जो सवाब, या अल्लाह इन सॼे प्रोग्राम जो सवाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह मुबारक खे, सहाबा जे रूहन के, सिद्दीकन के, शहीदन के, इमामन के, अहल बेतन के, करबला जे शहीदन के, सभिनी कादरी चिश्ती नक्शबंदी सेहरवर्दी मुर्शिदन जे रूहन के, या अल्लाह तू सखियां सभिनी जे लाइ दुआ था घुरो। इन समूरे नूर शाह भिट जे कब्रिस्तान में या अल्लाह जेके भी मैयत आराम में आहिनि, सुतल आहिनि, मोमिनीन वल मोमिनात, मुस्लिमीन वल मुस्लिमात, कंहिंजो अबो, कंहिंजी अमड़, कंहिंजा भाइर भेनर, नंढा वॾा, अज़ीज़ो क़राब, रिश्तेदार, वेझा परा परेजा, सभिनी कब्रिस्तान में सभिनी मोमिनन ऐं मोमिनाणियुनि जे रूहनि खे ईसाले सवाब नसीब फरमा। या अल्लाह तुझी ज़ात, तुझी रहमत कुशादिया, तू सखिया रब असांजे हथन के खाली न मोटा। इन दुआ में अच्छी दाढ़ीअ वारा भी वेठा आहिनि, मासूम ॿार भी वेठा आहिनि, नंढड़ा भी वेठा आहिनि। या अल्लाह अच्छी दाढ़ीअ वारे खां तोखे हया ईंदो आहे, उन्हनि जे सदके भला असांखे माफ़ फरमा। या अल्लाह कब्र जो अज़ाब ॾाढो ॾुखियो आहे, असांखे कब्र जे अज़ाब खां बचाइजांइ। नांगन जो घर आहे, जीतन जो घर आहे, ऊंधे जो घर आहे, कब्र में असांखे क़ुरान जी रोशनी ॾिजांइ। या अल्लाह बेनमाज़िन खे नमाज़ी बणा, बे औलादन के साले औलाद नसीब फरमा। जेके जिन जे घर में न्याणियूं वेठल आहिनि, उन्हनि जा रिश्ता न थिया आहिनि, अल्लाह उन्हनि जो असबाब बणाए, उन्हनि जा रिश्ता आसान फरमा। या अल्लाह हिकिड़े सालार दोस्त अर्ज़ु कयो आहे, इन जो पुट अब्दुल्ला नाले अगवा थियल आहे, गुम थियल आहे। या अल्लाह उनजी वापसी फरमा। इन्नहु अला रजीही लक़ादिर। रब जेका शइ गुम थी वञे, गायब थी वञे, उनखे तू ई वापसि कंदो आहे। तोखे ई इल्म आहे, मिस्काल ज़र्रतिन फिस समावाति वल अर्ज़ तकुन फी सख़रतिन औ फिस समावाति औ फिल अर्ज़ फयाति बिहल्लाह इन्नल्लाह लतीफ़ुल ख़बीर। वारीअ जो ज़रो छो न हुजे, किथे आसमान में, किथे जबलनि में, ज़मीनुनि में, तू चाहे त उहा मोटी ईंदी शइ। या अल्लाह उन मासूम जी जिन जा बच्चा गुम थी विया आहिनि, उन्हनि जी वापसी फरमा। जेके भी अमड़िन को बच्चा जुदा थी विया आहिनि, रब उन्हनि जी वापसी फरमा। जेके धाड़ेलनि जे चंबे में या एजेंसियुनि जे चंबे में, या अल्लाह पी मारे वापसि मोटाए। या अल्लाह असांजी माली हिफ़ाज़त फरमा, असांजी जानी हिफ़ाज़त फरमा। हर साल जीअं हज़रत साईं जन जो ही वॾो इज्तिमा सालियानो पंहिंजी बारगाह में मक़बूल फरमा। या अल्लाह इन इज्तिमा में असांजे दोस्त भाऊ अब्दुरऊफ़ जे सोनो लाउड हलायो, अल्लाह इन जे लाउड के जलसन में कबूल फरमा। जिन इंतजामिया साईं जन सां ताउन कयो, अल्लाह उन्हनि जूं भी जायज़ हाजतूं पूरियूं फरमा। जिन भी रब साईं ख़ैरात में हिस्सो गंढियो, या अल्लाह उन्हनि जे वॾड़नि के चांवर जे हिक हिक दाणे जो सवाब नसीब फरमा। या अल्लाह ओ मुंहिंजा रब करीम, ही कबूल जो टाइम आहे, तुंहिंजी रहमत आसमान ते लही आई आहे, असांजे हथनि खे खाली न मोटाए। ओ मुंहिंजा अल्लाह असांजा अखियुनि जा गुनाह माफ़ फरमा।
असांजा हथन जा गुनाह माफ़ फरमाए, असांजा पेरन जा गुनाह माफ़ फरमाए। या अल्लाह असांजे जिस्म जे उज़वन गुनाह जो लज़्ज़तूं वतियूं रब तू माफ़ न कंदे त ॿियो केरु कंदो। तुझे दर खां सवा ॿियो को दर ई न आहे, तुझी बाज खां सवा ॿी का बाज कोन्हे। या अल्लाह इन दुआ में कंहिंजी अखियुनि मां को ॻोड़ो वही आयो, उन जे सदके भला सभिनी खे माफ़ फरमाए। हिन मजमे में को अहिड़ो ख़ुदा जो वली भी वेठो हूंदो तहज्जुद गुज़ार, उन जे सदके सॼे मजमे खे माफ़ फरमाए। जेके क़ुरान ॿुधी हलिया विया उन्हनि जो बि क़बूल फरमाए, जेके दुआ ताईं वेठा अल्लाह उन्हनि जो बि डबल सवाब क़बूल फरमाए। या अल्लाह दुनिया छॾे वञो, आख़िरी घड़ी हुजनि, मौत कहिड़े हाल में बि अचे त असांखे कलमे सां नसीब फरमाए, शहादत जे मौत सां शहादत जो कलमो नसीब फरमाए। किंजा बच्चा अस्पताल में दाखिलन के घरन में मरीजन वनो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा, रब बीमारी तू ॾींदो आ, वइज़ा मरिस्त फहुव यशफीन, वरी शफा भी तू ॾींदो आ। कुल हुवा लिल्लज़ीना आमनू हुदौ व शिफा, सभिनी बीमारन के शफा अता फरमाए। केतरा जमाती वेठा आहिनि, कंहिंजे जिस्म में दर्द वा तकलीफ़ आ, रब उन्हनि खे शफा अता फरमाए। जिन अमड़ियुनि न्याणियुनि औरतुनि भी साईं सां जलसे में तावन कयो, अल्लाह उन्हनि औरतुनि जे सदके खे भी कबूल फरमाए, उन्हनि न्याणियुनि जूं अमड़ियुनि जूं भी जायज़ हाजतूं पूरियूं फरमाए। या अल्लाह असांखे जुआ जे मर्द खां बचाए, मुस्लमाननि खे ज़िना खां बचाए, रोज़ानो कुरान शरीफ़ जी तिलावत सिपारो दौर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हुज़ूर जी सुन्नत ते हला। या अल्लाह मूंखे ख़बर न आहे, सीननि जा राज़ तू तो जाने, जेके जमाती वेठा आहिनि दिल में कहिड़ी भी जायज़ हाजत आ, रब उन्हनि जी पूरी फरमा। कुरान पढ़दे पढ़दे असांजो मौत कुरान पढ़दे पढ़दे शहादत जे कलमे सां नसीब फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्लाहुम्मा आनिस वशती फी क़ब्री, अल्लाहुम्मा अरहमनी बिल कुरानिल अज़ीम वजअलहु ली इमामन व नूरन व हुदन व रहमा। अल्लाहुम्मा ज़क्किरनी मिन्हु मा नसीत व अल्लिमनी मिन्हु मा जहिलत वरज़ुक़नी तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु ली हुज्जतन या रब्बल आलमीन। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत आयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा। अरबी में दुआ जल्दी कबूल थी, आमीन जो। अल्लाहुम्मा ज़य्यिन अख़लाक़ना बिल कुरान व नज्जिना मिनन नार बिल कुरान व अदखिलना फिल जन्नति बिल कुरान। अल्लाहुम्मा जअलिल कुरान लना फिद दुनिया क़रीना व फिल क़ब्रि मुनसा व अला सिरात नूरा व फिल जन्नति रफ़ीक़ा व मिनन नार सितरन व हिजाबा व इलल खैरात कुल्लिहा दलीला। फक्तबना अला तमाम वरज़ुक़ना अदाअम बिल क़ल्बि वल लिसान व हुब्बिल खैर व सआदति वल बशारति मिनल ईमान। व सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व अहफ़ादिही अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा